ओम शांति। अॼु जा वाक्य आहिनि। हाणे विधि जी स्टेज पार करे सिद्धि स्वरूप ठहिणो। 29 अठ 75 जा वाक्य आहिनि। हाणे विधि जी स्टेज पार करे सिद्धि स्वरूप ठहिणो। अॼु कहिड़ी सभा लॻल आहे? स्वयं के स्वरूप में वर्तमान समय ॾिसो था। ईअं त जीअं बाप दादा बहुरूपी ऐं तव्हां सभु बि बहुरूपी आहियो न, लेकिन हिन समय के स्वरूप खे धारण करे हिन सभा में वेठा आहियो। ये ॼाणदा आहे कि अॼु जी सभा कंहिंजी आहे। ॿुधायो त वर्तमान समय दुनिया जा माण्हू था श्रेष्ठ आत्माउनि खे कहिड़े स्वरूप सां श्रेष्ठ आत्माउनि जो कहिड़े स्वरूप सां आह्वान था करनि। तव्हां सभु श्रेष्ठ आत्माउनि जो आह्वान कंदा आहिनि। उहा हिकु आत्मा आहिनि। हिन समय दुनिया असां सभी भगवान के जास्ती के रूप में याद थी करे। बाबा असांखां पुछनि था छोकी भगवान खे यादि कंदी त बाबा त असां द्वारा ई उन्हनि जी मदद कंदा आहिनि न, त कंहिंजो आह्वान कंदा आहिनि। तव्हांजो के स्वरूप में वर्तमान समय आह्वान कंदा आहिनि। हाणे दुनिया में कहिड़ो समय हले थो, आह्वान कंहिंजो थो हले। वर्तमान समय ॿ रूपनि सां आह्वान करनि था दुनिया वारा। ॾिसो त उहो तव्हां माण्हुनि जो ई आह्वान करनि था ऐं तव्हां माण्हुनि खे मालूम ई नथो पए। आत्मायूं असांजो आह्वान करनि थियूं न, लेकिन असांखे मालूम ई नथो पए। हिन समय सभिनि खां ज्यादा वरदानी विश्व कल्याणकारी दाता जो रूप में तव्हां सभु श्रेष्ठ आत्माउनि जो चारों ओर आह्वान था कनि। ॾिसो असां में अगरि महावीरता जो गुण हूंदो न त असांजो हनुमान जी रूप में माण्हू आह्वान कंदा आहिनि। असां में जीअं हर देवी खे अलॻि अलॻि शक्ति जे रूप में यादि कंदा आहिनि। त अगरि असां में निर्भयता जी शक्ति, सहनशीलता जी शक्ति, संतुष्टता जो गुण, ये जेका जेका गुण जीअं आत्मा में हूंदा आहिनि न गुणनि ऐं शक्तियुनि जे हिसाब सां जो दुनिया में अलॻि अलॻि मूर्तियूं ठाहे रखी अथनि। त भगवान त निराकार आहे, लेकिन भगवान जा जो अथाह गुण शक्तियूं आहिनि जो असां धारण करूं था, त जीअं जीअं असां में उहा जास्ती ईंदी वेंदी न त असांखे ई हुन शक्ति जे रूप में माण्हू यादि कंदो। त ख़ासि जॾहिं असांखे न बाबा खे यादि कंदा आहियूं न त असां द्वारा असां में जो शक्ति ऐं गुण हूंदो आहे न हुन जो स्वरूप बाबा ॿियनि खे साक्षात्कार कराए हुननि खे बि उहो शक्ति ॾींदा आहिनि। त ॿुधायो असांजो सभिनि हिन समय सभिनि खां ज्यादा वरदानी विश्व कल्याणकारी दाता जे रूप में तव्हां सभु श्रेष्ठ आत्माउनि जो चारों ओर आह्वान थो थिए। छो जी भक्त भक्ति मार्ग द्वारा व भक्ति के आधार सां यथाशक्ति श्रेष्ठ कर्मन जे द्वारा जो भी अल्पकाल जो साधन व सामग्री अथवा वैभव अॼु दुनिया में प्राप्त आहिनि, उन्हनि सभिनि जो अल्पकाल जी प्राप्ति जो सिंहासन डगमगाइण शुरू थी वियो आहे। बाबा संदास हिन समय सभिनि खां ज्यादा वरदानी विश्व कल्याणकारी दाता जा रूप तव्हां सभु श्रेष्ठ आत्माएं आहियो न। श्रेष्ठ आत्माउनि जो चारों ओर आह्वान तो थे। छो जे भक्ति मार्ग द्वारा व भक्ति जे आधार सां यथाशक्ति श्रेष्ठ कर्मन जे द्वारा जो भी अल्पकाल जे साधन व सामग्री अथवा वैभव अॼु दुनिया में प्राप्त आहिनि, उन्हनि सभिनि जो अल्पकाल जी प्राप्ति जो सिंहासन डगमग थियण शुरू थी वियो आहे। त हाणे जीअं माण्हू पहिरियों अलॻि अलॻि जॻह वेंदा हुया, मंदिर टिकाणा गुरु संत सन्यासी व्रत जप कंदा हुया। ॾिसो माण्हू व्रत बि रखे थो त ॿिए ॾींहुं बीमार थो थी वञे।
त व्रत रख पहिरियों त माण्हुनि में शक्ति ईंदी हुई, लेकिन हाणे विधि पूर्वक न आहे त उहा शक्ति न आहे। अॼु ॾिसो माण्हू एॾी भक्ति करनि था, एॾा गुरु करनि था, त बि जीवन में दुख परेशानी जे समय उन्हनि में शक्ति न आहे उन दुख खे पार करण जी। ऐं उहो ई दुख असां ॿारनि वटि ईंदो आहे त असां कीअं उन दुख में अचल अडोल ऐं शक्तिशाली स्थिति में स्थित रहींदा आहियूं। इहो तव्हां अनुभव कयो हूंदो। भई हाणे अगरि कोई दुख असां वटि ईंदो आहे, कोई परेशानी, त पहिरियों उहो ई दुख अचे त असांजी छा स्थिति हूंदी हुई, ऐं हाणे उहो ई दुख परेशानी उहा ॻाल्हि अचे त असांजी छा स्थिति आहे, त फ़र्क़ु लॻंदो ई हूंदो। त मतिलबु असां में उहा शक्ति अचे थी। पोइ जॾहिं ओड़ो ई दुख माण्हुनि वटि ईंदो आहे न, त उहा भॻवान खे यादि कंदा आहिनि त छो जी असां उन दुख खे पार करण जी शक्ति आहे असां में, त असां द्वारा बाबा हुनखे प्राप्ति कराईंदा आहिनि। ॾिसो कहिड़ी गहरी ॻाल्हि आहे। त मतिलब कि छो जी हाणे दुनिया में जो बि माण्हू कंदा हुया, संत सन्यासी ऐं भक्ति मार्ग जो रीति रस्म, उहो सभु हाणे डगमगाइण शुरू थी आहिनि। जॾहिं कोई आधार रूप सिंहासन हिलण शुरू थींदो आहे त हुन समय छा यादि ईंदो आहे? अहिड़े समय में सदाकाल जी प्राप्ति कराइण वारो, उहो सुख चैन ॾियण वारो बाप ऐं सासा शिव जी शक्तियूं, उहा महादानी वरदानी शक्तियुनि देवियुनि जी ही यादि ईंदी आहे न। माण्हू चईंदा न, कुझु वैसे त चईंदा हा असांजो गुरु आहे, ये फलानो फलानो आहे, लेकिन जॾहिं दुख ईंदो आहे त भॻवान जी यादि अची वेंदी आहे। हुन समय मथे यादि कंदा ई आहिनि। त बाबा चवंदा कि अहिड़े हाणे समय अहिड़ो आहे जॾहिं सदाकाल जी प्राप्ति कराइण वारो, सुख ॾियण वारो बाप ऐं सासा शिव जी शक्तियूं, वरदानी महादानी देवियुनि जी यादि ईंदी आहे। छो जी देवियूं अर्थात माताउनि जो हृदय स्नेही ऐं रहम दिल हुजण जे कारण वर्तमान समय माता जे रूप जो पूजन या आह्वान ज्यादा कंदा आहिनि। वॾा वॾा गुरु संत सन्यासी भी देवी जे अॻियां मथो टेकदा आहिनि। त भले तव्हां चओ असांजो गुरु ईअं थो ॾे, पर दुनिया वारा चवनि असांजो त गुरु वेठो आहे, लेकिन गुरु बि त शिव खे, शंकर खे, देवियुनि खे त पूजदो ई आहे। अॼु कहिड़ो बि गुरु हुजे उहो शिव जी तपस्या त कंदो ई आहे, चाहे शंकर जे रूप में करे। देवियुनि जे नवरात्रनि में भी माण्हू देवियुनि जी पूजा करनि ई था। अॼु सिख माण्हू भी करनि था। छो जी बाबा चवनि था जो हर धर्म वारा हिन विदेश में भी देवियुनि जी माण्हू शिव जी या देवियुनि जी पूजा कंदा ई आहिनि। त धीरे धीरे ॾिसो सभु बाबा परमात्मा ऐं देवियुनि जे तरफ़ ईंदा था वञनि। छो कि देवियूं केरु आहिनि? असांजी जो शक्ति धारण थी वेंदियूं न असां में, ये जो आए दिन परिस्थिति ईंदियूं आहिनि, असां हुनखे बाबा जी शक्ति सां पार करे छॾंदा आहियूं न, त असां सिद्धि स्वरूप थी वेंदा आहियूं। पोइ असां कंहिंखे बि उहा शक्ति रही करे पार कराए सघंदा आहियूं। त बाबा चवंदा आहिनि कि वर्तमान समय कंहिंखे था यादि करनि? बाप ऐं सासा शिव जी शक्तियूं, मतलब जे आत्मा में शिव बाबा जी शक्ति आहे, जेकी आत्मा दानी महादानी आहे, उन आत्माउनि खे माण्हू देवियुनि जे रूप में यादि था करनि। छो माताऊं हृदय स्नेही, माताउनि जो हृदय स्नेही ऐं रहम दिल हुजण जे कारण वर्तमान समय माता जे रूप जो पूजन या आह्वान ज्यादा कंदा आहिनि। सिद्धि स्वरूप अर्थात सर्व कार्य सिद्ध करण वारी आत्माउनि जो आह्वान वर्तमान समय ज्यादा थींदो आहे। हिन करे कॾहिं बि अलबेला न थियो। हर तरह बाबा जी यादि में कंदासीं न त असांखे जो शक्ति मिलियल आहे, असां में जो शक्ति आहे, उहो बाबा असां द्वारा ॿियनि खे बि ॾींदा आहिनि। कोई भी तव्हां सां मिलण अचे थो, कंहिंखे बि कोई दुख परेशानी आहे, ॾिसो अॼु तव्हां वटि अगरि कोई दुख परेशानी आहे, अगरि तव्हां हुनखे बाबा जी यादि में बाबा जी ज्ञान, बाबा जी न ज्ञान ऐं योग सां वायुमंडल शुद्ध करो,
जेतिरो जेतिरो असां ज्ञान धारण कंदा वेंदासीं, शक्तियूं गुण उन्हनि खे प्रैक्टिकल में हर कम में यूज कंदासीं न, त असां सिद्धि स्वरूप थी वेंदासीं। तो ओड़ो ही दुख, ओड़ी ही परेशानी ॿिए वटि ईंदी त बाबा असां द्वारा उनखे शक्ति ॾियारंदा आहिनि। अॼुकल्ह सर्व परेशानियुनि सां परेशान निर्बल आत्मा, मंजिल खे ढूंढण वारी आत्मा, सुख शांति जी प्राप्ति जे लाइ तड़पदी हुई आत्मा पुरुषार्थ जी विधि न चाहींदी आहे। अॼुकल्ह माण्हुनि खे विधि जे बजाए सिद्धि चाहींदी आहे। माण्हू चवंदा आहिनि असांखे त कुझु पतो न आहे, तव्हां बसि असांजो कमु करे छॾो। अॼु सभिनि खे रेडीमेड चीजूं सुठी थी लॻनि न, कंहिंखे चओ महिनत करे ठाहो, ठाहियो न। अॼु खाइण पीअण जी चीजूं बि सभु रेडीमेड मिलनि थियूं। कंहिंखे चओ महिनत करे ठाहियो त ॾाढा घटि माण्हू हूंदा आहिनि। त उहे ई बाबा चवनि था कि हाणे माण्हुनि खे जीवन में कंहिंखे चओ क्रोध न करो, हिन जी जॻह हीअं करो हीअं करो, चवंदा न मूंखे त बसि हीअ क्रोध मुक्त थियणो आहे। पोइ तव्हां वटि एतिरी शक्ति आहे? कोई अगरि क्रोधी माण्हू तव्हां वटि अचे, चए मां ॾाढो परेशान थी वियो, मूंखे न क्रोध सां मुक्त थियणो आहे, तव्हां पंहिंजे अंदरि जेकी क्रोध अगरि तव्हां में हुयो ऐं आहे, अगरि आहे या हुयो, त हुन ते जॾहिं असां विजय प्राप्त कंदासीं क्रोध जे भूत ते, तॾहिं त असां ॿियनि खे बि क्रोध मुक्त असां मुक्त कईंदासीं न, हुनखे उहा शक्ति मिली वेंदी आहे। हीअ तव्हां खुद खे चेक करो कि असां कहिड़े कहिड़े विकार बुराई ते, कहिड़े कहिड़े संस्कार ते बाबा जे ज्ञान योग सां विजय प्राप्त कई आहे। हाणे मूं में उहो न आहे ऐं अची बि न सघंदो आहे। हाणे मूंखे हुन विकार बुराई जी अपवित्रता विस्मृति जी अविद्या थी वई आहे। जॾहिं असां में इहा सिद्धि प्राप्त थींदी न, तॾहिं असां ॿियनि खे जॾहिं चईंदासीं त तव्हां बि क्रोध मुक्त थी वञो। हीअ असांजो चइण, असांजो संकल्प करण उन आत्मा खे शक्ति ॾींदो आहे। तॾहिं न मनसा सेवा छा थींदी आहे? मनसा सेवा इहा त थींदी आहे त संकल्प करो सभी आत्मायूं विकार बुराइनि सां मुक्त थी वञनि, सभी आत्मायूं सब दुख अशांति सां मुक्त थी वञनि। अगरि तव्हां वटि बि दुख परेशानी आहे, लेकिन तव्हां हाणे हुनखे ईंदे हुए बि तव्हांखे दुख जी महसूस न थींदी आहे, त तव्हां सिद्धि स्वरूप थी आहियो। त तव्हां संकल्प बि कंदव न सभी आत्मायूं दुख सां दूर थी वञनि, त कंहिंजो न कंहिंजो दुख अवश्य दूर थी वेंदो। असां में एतिरी शक्ति आहे, लेकिन बाबा जी ने न ब्रह्मण आत्मायूं खुद खे पहचानदी न आहिनि। कल्ह जी बि अव्यक्त मुरली में बाबा चई न, कल्ह बाबा मिलन में, कि ॾिसो दुनिया वारनि वटि ख़ुशी न आहे, लेकिन असां माण्हुनि वटि कुझु बि न हुजे त बि ख़ुशी आहे न। तो मतलब असां ख़ुशी रहण जी सिद्धि प्राप्त करे छॾी आहे। त असां बि जॾहिं संकल्प कंदासीं या कंहिंखे चईंदासीं न तव्हां बि सदा ख़ुशि रहो, तो उहा आत्मा खे शक्ति मिलंदी आहे। हुनखे महिनत न करणी पवंदी, तव्हां हुनखे मुख सां या मन सां वरदान ॾेई छॾियो। इनखे चइबो आहे सिद्धि स्वरूप। त बाबा चवनि था अॼुकल्ह सर्व परेशानियुनि सां परेशान निर्बल आत्मायूं, मंजिल खे ढूंढण वारी आत्मायूं, सुख शांति जी प्राप्ति जे लाइ तड़पदी हुई आत्मायूं पुरुषार्थ जी विधि न चाहिए, बल्कि विधि के बजाय सिद्धि चाहिए। सिद्धि खां पोइ विधि जे महत्व खे ॼाणे सघंदा आहिनि। अहिड़ी आत्मायूं तव्हां विश्व कल्याणकारी आत्मा जो कहिड़ो स्वरूप खपे। हाणे बाबा चवनि था वर्तमान समय खपे प्रेम स्वरूप, लॉफुल न लेकिन लवफुल। पहिरियों लव ॾियो, पोइ लॉ ॾियो। पहिरियों आत्माउनि खे हाणे कहिड़ी बि आत्मा जी विकार बुराई ॾिसे हुई हुनखे पहिरियों लव ॾियो, हुनखे शक्ति ॾियो हुन सां मुक्त थियण जी, पोइ धीरे धीरे हुनखे लॉ ॿुधायो। बाबा चई न पहिरियों सिद्धि खां पोइ विधि जे महत्व खे ॼाणे सघंदियूं। हाणे जी आत्मायूं हाणे पहिरियों खां ई असां हुनखे चईंदासीं न ईअं करो ईअं करो न। पहिरियों जीअं नंढे ॿार खे न पहिरियों स्कूल में प्यार सां हुनखे खिलौना ॾींदा कंदा,
वो धीरे धीरे बढ़ाईंदा। वही असांखे भी पहिरियों ॿार खे या हिन समय जेकी भी आत्माएं ईंदियूं आहिनि उन्हनि खे पहिरियों असांखे लव ॾियणो आहे, पोइ उन्हनि खे लॉ ॿुधाइणो आहे। उहो लव खां पोइ लॉ जो भी स्नेह जो लव खां पोइ लॉ खे भी स्नेह जो साधन अनुभव कंदियूं। यदि ॿाहिरि जे रूप जी चमक वारी दुनिया में वह विज्ञान जे युग में विज्ञान जे साधन ॾाढा ही आहिनि, लेकिन जेतिरो ही भिन्न भिन्न प्रकार जे अल्पकाल जी प्राप्ति जा साधन निकरंदा वेंदा आहिनि, ओतिरो ही सच्चो स्नेह व रूहानी स्नेह स्वार्थ रहित प्यार समाप्त थी वेंदो आहे। त इन करे बाबा चवनि था कि लव खां पोइ लॉ खे भी अहिड़ी आत्मायूं स्नेह जो साधन अनुभव कंदियूं। छो जी ॿाहिरां जे रूप में सॼी दुनिया में न सच्चो प्यार न आहे, त तव्हां उन्हनि खे पहिरियों सच्चो प्यार ॾींदव न, त उन खां पोइ अगरि लॉ ॿुधाईंदव त उहो भी स्नेह जो साधन, भई मुंहिंजे भले जे लाइ थी थिए। आत्माउनि जी स्नेह समाप्त थी वियो आहे, आत्माउनि सां स्नेह समाप्त थी वियो आहे, साधननि सां प्यार वधंदो थो वञे। हिन करे कई प्रकार जी प्राप्ति हूंदे हुए भी स्नेह जी अप्राप्ति जे कारण संतुष्टता न आहे। छो जी सच्चो प्यार न आहे न। ॿियो भी दिन प्रतिदिन ये असंतुष्टता वधदी थी वञे। महसूस कंदा कि ये साधन मंजिल सां दूर करण वारा आहिनि, भटकाइण वारी आहे। जे दुनिया में माण्हू भले अॻियां वधनि था, साधननि खे यूज़ करनि था, पहिरियों तो साधन सुठो थो लॻे, लेकिन उन खां पोइ असंतुष्टता थींदी थी वञे। पोइ हिन करे बाबा चवनि था कि हाणे दिन प्रतिदिन अहिड़ी आत्मायूं महसूस कंदियूं कि साधन असांखे मंजिल खां दूर करण वारियूं आहिनि, भटकाइण वारियूं आहिनि। ये आत्मा खे तड़पाइण वारियूं आहिनि। अर्थात जे कल्प पहिरियों जो गायन आहे न, अंधे जी औलाद अंधा मृग तृष्णा जे समान सर्व प्राप्ति सां वंचित ही रहे। अहिड़ो अनुभव समय अनुसार चारों ओर कंदा। त इन करे बाबा असांखे पहिरियों खां ई था ॿुधाइनि कि हाणे धीरे धीरे न माण्हुनि वटि जो भी चीजूं आहिनि, संबंधी आहिनि, साधना आहिनि, उहे हिननि सां असंतुष्ट थियण वारा आहिनि ऐं तव्हां वटि अचण वारा आहिनि। पोइ असांखे भी उन्हनि खे ठुकराइणो न आहे, असांखे पहिरियों उन्हनि खे प्यार ॾियणो आहे। बाबा जे घर में पहिरियों ईअं ई थींदो न, पहिरियों आत्माउनि खे आत्मिक स्नेह ॾींदा आहिनि, पोइ धीरे धीरे उन्हनि खे लॉस ॿुधाईंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे असांखे छा करणो आहे, लव खां पोइ लॉफुल ठहिणो आहे। बाबा चवनि था कि अहिड़े समय ते अहिड़ी आत्माउनि जी सर्व कामनायूं पूर्ण करण वारी व मन इच्छित प्रत्यक्ष फल ॾियण वारी कहिड़ी आत्मा निमित ठहींदी। खुद खे चेक करो, तव्हां वटि कोई भी अशांत आत्मा अचे थी, दुखी आत्मा अचे थी, तव्हां उनखे दृष्टि द्वारा, संकल्प द्वारा, बोल द्वारा सुख जी अनुभूति कराए सघंदा आहियो। बाबा चई न, कोई तव्हां वटि दुखी आत्मा अचे ऐं तव्हां उनखे सुख जी अनुभूति करायो। ये असांखे खुद जो टेस्ट वठणो आहे कि मूं में एतिरी शक्ति आई आहे। जो स्वयं सिद्धि स्वरूप हूंदो, दिन रात विघ्ननि खे मिटाइण जी विधि में न हुजे, सिद्धि स्वरूप हुजे, स्वयं बाप दादा द्वारा मिले हुए प्रत्यक्ष फल अतीन जे सुख व सर्व शक्तियुनि जे वरदान प्राप्त हुई वरदानी मूर आत्मायूं हूंदियूं। बाबा चईंदा आहिनि स्वयं पुकारण वारा न हूंदा। बाबा चईंदा आहिनि कहिड़ी आत्मायूं सभु मनोकामना पूरी करे सकदी आहे सभिनि जी, कहिड़ी आत्मा सर्व जी मनोकामना पूर्ण करण वारी हूंदी व मन इच्छित प्रत्यक्ष फल ॾियण वारी आत्मा कहिड़ी हूंदी, जो स्वयं सिद्धि स्वरूप हुजे, दिन रात विघ्ननि खे मिटाइण वारी न हुजे,
स्वयं बाप दादा द्वारा मिले हुए प्रत्यक्ष फल, अतीन्द्रिय सुख, सर्वशक्ति जी वरदान प्राप्त हुई वरदानी आत्मायूं ही ॿियनि खे शक्ति ॾेई सघंदियूं आहिनि, ॿियनि जी इच्छायूं पूरी करे सघंदियूं आहिनि, ॿियनि खे अचल अॾोल ठाहे सघंदियूं आहिनि। स्वयं पुकारण वारियूं न, स्वयं पुकारण वारियूं न हूंदियूं कि बाबा ये करो, बाबा ये ॾियो। तो बाबा खे असां बाबा सां असांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि, बाबा खे असांखे सभु ॿुधाइणो आहे, लेकिन जो थींदो न भक्ति मार्ग वारो, हे भगवान मूंखे इहो ॾियो, बाबा मूंखे सहन शक्ति ॾियो, हीअं न, भिखारीपन न हुजणो खपे असां में अधिकारीपन हुजणो खपे। फिर असां अधिकारीपन थी करे स्वयं भी सदा शक्तिशाली अतीन्द्रिय सुख में रहण वारी, तॾहिं असां ॿियनि खे भी अधिकार जे रूप में हुननि खे शक्ति ॾेई सघंदा आहियूं, हुननि जी सर्व इच्छाउनि खे पूरो करे सघंदा आहियूं। स्वयं पुकारण वारी न कि बाबा मूंखे ये ॾियो, रॉयल रूप सां मांगण जो अंश भी न हुजे। हिक पिता जे संबंध सां असां बाबा सां ॻाल्हियूं करे सघंदा आहियूं, बाबा मूंखे हुन समय हिकदमि सहन शक्ति एतिरो मां सहन न करे पायो, अगर तव्हां ईअं करो, ईअं तव्हांजे जीवन में ईअं, त असांखे ईअं न चइणो बाबा मूंखे हुनजे लाइ सहन शक्ति ॾियो, न बाबा मां तव्हांजी सहनशील आत्मा आहियां। खुद खे चेक करो, अगर उन्हनि में कहिड़ी भी ॻाल्हि में कमी आहे त उहो बाबा खे यादि करे संकल्प करो, न मां आहियां, त इहो मांगण थोड़ी थियो। बाबा ये कम तव्हांजो आहे, तव्हां त कंदो ई, हीअं न, ये स्वयं करण वारनि खे स्मृति दिलाइण पंहिंजे समान मानव न ठाहींदा। कई बार बाबा चवंदा आहिनि ॿार मूंखे भी स्मृति ॾियारंदा आहिनि, त असां बाबा खे भी मानव ठाहे छॾियोसीं, न, अहिड़ी आत्मायूं जो हूंदियूं न सदा अतीन्द्रिय सुख सर्वशक्ति संपन्न, वो कॾहिं भी बाबा को कुछ मांगदियूं न, बाबा खे कुछ ईअं चवंदियूं न बाबा तव्हां करो, बाबा ये तव्हांजो कमु आहे। बाबा चवंदा आहिनि कि अहिड़ी स्वयं करण वारे खे स्मृति, बाबा जो खुद कंदा आहिनि उन्हनि खे भी स्मृति ॾियारंदा आहिनि, मतलब पंहिंजे समान मानव सम्झंदा आहिनि। त हीअं न थियणो आहे, छो चइण सां करण वारे खे मानव चइबो आहे, त बाबा त असांजी आया खुद ही मदद करण आहिनि। बिना कहे करण वारो देवता थींदो आहे, देवताउनि भी रचयिता खे, देवताउनि जे भी रचयिता खे असां छा था ठाहे छॾूं, जॾहिं अगर असां ईअं चऊं था बाबा तव्हांखे ईअं करणो, बाबा तव्हांखे ईअं करणो आहे, तव्हां ही कंदव, तव्हां ही ॾिसंदव, त जे देवी देवताउनि जो भी रचयिता खे असां छा ठाहे सघंदा आहियूं। अहिड़े मास्टर सर्वशक्तिवान सर्व अधिकारी आत्मायूं ॿियनि खे भी सहज सिद्धि प्राप्त न कराए सघंदी। बाबा चवंदा आहिनि जेकी आत्मा मूंखां मांगदी रहंदी आहे, मूंखे स्मृति ॾियारदी आहे, त उहो ॿियनि खे सिद्धि न प्राप्त कराए सघे, लेकिन जो सदा अतीन्द्रिय सुख सर्वशक्तियुनि जी वरदान प्राप्त करेली आत्मा, अहिड़ी सर्वशक्तिवान आत्मा, सर्व अधिकारी आत्मायूं ॿियनि खे भी सहज सिद्धि प्राप्त कराए सघंदियूं। पंहिंजे खे चेक करो, साधारण चेकिंग न, चेकिंग भी समय प्रमाण सूक्ष्म सां थियणी खपे। हाणे मथां रूप सां पंहिंजी चेकिंग न करो, कल्ह बाबा चयो चार्ट रखो, त मथां रूप सां चेकिंग न करो, सूक्ष्म चेकिंग करो। बाबा चवनि था वर्तमान समय जे प्रमाण ये चेक करो कि हर सब्जेक्ट में विधि स्वरूप केतिरा ऐं सिद्धि स्वरूप केतिरा, अगर हर सब्जेक्ट में विधि में केतिरो समय वेंदो आहे, विधि केतिरी आहे, सम्झो अगर कोई अहिड़ो समय हुजे ऐं असां थोड़ो अशांत वारो समय हुजे ऐं असां सोचूं भई मां शांत स्वरूप आत्मा आहियां, हाणे असांखे ऑटोमेटिकली वो शांति जो संस्कार हुजणो ई खपे, चाहे केतिरो भी शोर शराबो हुजे, केतिरी भी तमो प्रधान वायुमंडल हुजे, केतिरा भी ॻाल्हियूं हुजनि, लेकिन असांखे सदा आत्मा शांत स्वरूप
अपवित्रता जी अविद्या वारी आत्मा हुजणी खपे। तो चेक करो हाणे भी अगर असांखे ईअं संकल्प करणो थो पए, सहन करण लाइ संकल्प करणो थो पए, तो मतलब असां विधि में समय जेतिरो लॻायूं था केतिरे समय में असांखे सिद्धि प्राप्त थिए थी। तो ये चेक करो टाइम की। अर्थात हर सब्जेक्ट में विधि में केतिरो समय ईंदो आहे, सिद्धि जो केतिरो समय अनुभव थींदो आहे। चारों ही सब्जेक्ट में मनसा वाचा कर्मणा टिनी ही रूपन में के स्टेज ताईं पहुंचायो, टिनी ही रूपन में के स्टेज ताईं पहुंचायो। ये चेक करो। छा चेक करणो आहे कि हर सब्जेक्ट में विधि में केतिरो समय वेंदो आहे, मन में संकल्प वाचा कर्मणा जो बाबा विधि ॿुधाई अथई, कीअं सोचो, कीअं ॻाल्हायो, कीअं कर्म करो, उहो संस्कार ठही आहिनि या अञा बि खुद खे यादि ॾियारणो पवंदो आहे। न बाबा चई ईअं ॻाल्हाइबो आहे, बाबा चईंदा आहिनि ईअं सोचबो आहे, बाबा चईंदा आहिनि ईअं कबो आहे। त बाबा जी हर श्रीमत असांजो संस्कार ठही वञणो खपे। त पोइ असां परफेक्ट सिद्धि स्वरूप, पोइ असांखे कुझु सोचणो न पवंदो। 21 जन्मनि जो वरसो था वठो न। त हाणे महारथियुनि जे लाइ विधि जो समय न बल्कि सदा सिद्धि स्वरूप जो अनुभव हुजणो खपे। छोकी असां 21 जन्मनि जो वरसो था वठूं, न त वर्तमान समय जी अनेक परेशानियूं हाणे ताईं विधि में लगी रहने वाली आत्माउनि खे पंहिंजी शान सां परे परेशान जे प्रभाव में सहज लाईंदी। हाणे अगर असां सदा सिद्धि स्वरूप न थींदासीं न, त हाणे जो अनेक प्रकार की परेशानियूं अचनि थियूं न, ऐं अगर असां उन में विधि में लगी वियासीं त असांखे श्री बाबा चईंदा न हाणे धीरे धीरे जीअं समय ईंदो न त पुरुषार्थ जो समय बि खत्म थी वेंदो। इन करे जेतिरो हाणे स्वयं खे चेकिंग करे स्वयं खे संपन्न संपूर्ण ठाहींदा वञो। स्वयं में जो भी कमी कमजोरी हुजे उनखे संपन्न संपूर्ण ठाहींदा वञो। लेकिन अॻियां वारे समय में छोजी हाणे असांखे पुरुषार्थ जो समय बि न विझी अथई न, भई पोइ जहिड़ो घड़ो ठहियो, भई ॾिसो ॾाढा सारा घड़ा था ठाहिनि या ॾाढी सारी कोई चीजूं ठाहींदा आहिनि। त अगर शुरूआत में वो चीज के ऊपर ध्यान ॾियूं त अंत में वो चीज सुठी निकरदी न। अगर माण्हू ॾाढी सारी कोई चीज ठाहींदो आहे त जॾहिं परफेक्ट ठही निकिरंदियूं आहिनि त कोई त सुठी ठहींदी आहे, कोई में डिफेक्ट थी वेंदो आहे। पोइ चईंदा आहिनि हाणे त इहे ई ठही वई, पोइ हुनखे सेल में विकिणी छॾंदा आहिनि। त उहो ई असांखे बि बाबा हाणे असां आत्माउनि खे ठाहे थो, असांजो स्वभाव संस्कार ठाहिनि था। हाणे स्वयं में चेक करे तव्हांखे जीअं ठहिणो आहे न, कलम तव्हांजे हथ में आहे। बाबा खे यादि, बाबा जो ज्ञान गुण शक्तियूं बि तव्हां वटि आहिनि, पंहिंजे पाण खे ठाहींदा वञो बाबा जी मदद द्वारा। न त अचण वारे समय में बाबा चवनि था कि तव्हां खुद खे ठाहिण जी कोशिश कंदा त शान खां परे परेशानी जो प्रभाव सहज थींदो। इन करे जीअं गायन आहे कि पांडव अंत समय में ऊंची पहाड़ी ते गलिया था, स्वयं देह अभिमान व दुख जी दुनिया जे प्रभाव सां परे ऊंची स्थिति में सुखी आहे। ये गली वञण जो अर्थ पहिरियों बि बाबा ॿुधाई न, अॼु बाबा ॿुधाइनि था कि पांडव गलिया था देह अभिमान व दुख जी दुनिया जे प्रभाव सां। हाणे दुनिया में ॾाढा ई दुख अचण वारा आहिनि, ॾाढी अपवित्रता जी वृत्तियूं ॿाहिरि निकिरण वारियूं आहिनि। त हुन समय अगर असां हुननि जे दुख जे प्रभाव में अची वेंदासीं त इहे जेको गायन आहे कि पांडव अंत समय में पहाड़ी ते गली आई आहे, असांजे लाइ न थींदो। त हाणे चेक करो, कॾहिं बि कंहिंजे दुख जे प्रभाव में तव्हां ईंदा आहियो, मतलब दुखी थी वेंदा आहियो, बाबा खे भुलिजी वेंदा आहियो, अरे इहे छा थी वियो। असांजे लाइ त सभु कुझु असांखे बाबा चईंदा न, जेको बि असांखे बाबा ॿुधायो अथई उहो हाणे प्रैक्टिकल में ॾिसण वारा आहियूं। लेकिन उहो ॾिसी केरु सघंदो,
जो बाबा जो देही अभिमानी स्थिति में स्थित थियण वारी आत्मायूं जो शुद्ध देही अभिमानी स्थिति में स्थित थींदा आहियूं त साक्षी दृष्टि थी वेंदी आहे, सभु ज्ञान इमर्ज थी वेंदो आहे, त असांखे हर ॻाल्हि जीअं त कल्प पहिरों वारी लॻी आहे। त देह अभिमान व दुख जी दुनिया जे प्रभाव सां परे सदा ऊंची स्थिति में स्थित थी वञण ही गली वञण। ऊंची स्थिति में स्थित थी हेठि रहण वारे खे साक्षी थी करे खेल ॾिसो। अहिड़ी स्थिति में रहण वारनि जी अहिड़ी स्थिति में रहण वारा ही समस्या स्वरूप न लेकिन समाधान स्वरूप थींदा। हाणे बाबा चवनि था कि तव्हां सदा साक्षी स्थिति में स्थित थी वेंदो न त तव्हां समाधान स्वरूप थी वेंदो। ऐं अगरि तव्हां हेठि अची करे ॻाल्हियुनि में फसी वेंदव न, ॻाल्हियुनि में लॻी वेंदव त तव्हां कंहिंजे लाइ समस्या स्वरूप थी सघंदा आहियो। त इन करे बाबा चवनि था वर्तमान समय कोई बि हुजे, असां त चईंदासीं न असांजो संबंधी आहे, असांजो त सर्व ई संबंधी आहे न। कॾहिं बि तव्हांखे लॻे न अरे इहे त असांजा आहिनि त असांखे त करणो पवंदो। त अगरि तव्हांखे करणो तव्हांजी जिम्मेवारी आहे लौकिक रीति सां त करो, लेकिन जबरदस्ती कंहिंमें घुसो न, मोहवश। छोजी असांजी त पूरी दुनिया ही आत्मायूं असांजा भाउ आहिनि। बाबा चई न त सभी आत्मा भाउ आहियूं, सभी असांजा संबंधी आहिनि। एक संबंधी दुखी थोड़ी है, विश्व जी हर आत्मा के कोई ना कोई परेशानी है। बल्कि असां अगर साक्षी दृष्टि थी वेंदासीं न, बाबा खे याद करे कंहिंजो भी दुख परेशानी है न, तो संकल्प करो विश्व में सर्व आत्माएं जो जीवन भी अहिड़ो दुख आहे वो सब दूर थी वञे। बाबा चवनि था हीअं सोचो कि सभिनि जो अहिड़ो दुख दूर थी वञे त असां समाधान स्वरूप थी वेंदासीं। न त अगरि असां दुनिया वारनि जी ॻाल्हियुनि में फसंदासीं जबरदस्ती, जेतिरो थी सघे हाणे साक्षी दृष्टा थी करे उन्हनि खे प्रकाश ॾियो, उन्हनि खे शक्ति ॾियो। अहिड़ी स्थिति में रहण वारा ही समस्या न समाधान स्वरूप थी वेंदा। त वर्तमान समय अहिड़ी स्थिति खपे। ईअं आहे बाबा पुछनि था जरा बि हलचल में न अचणो खपे। छा थींदो, कीअं थींदो, असांजो छा थींदो। बाबा चवंदा आहिनि जरा बि हलचल में न अचणो खपे, अचल स्वरूप हुजणो खपे। अचल में कोई हलचल न आहे। अहिड़ी स्थिति वारा ही विजयी रतन जे गायन में ईंदा। अहिड़ी स्थिति जेका सदा ही साक्षी स्थिति में स्थित थी करे सर्व खे प्रकाश ॾियण वारा समाधान स्वरूप आत्मायूं ही विजयी रतन ठहींदा। बाबा चवनि था बाप दादा ॿारनि जी आज्ञा ते आज्ञाकारी जो पाठ वॼाइनि था। प्रोग्राम प्रमाण न आहिनि त फॉलो फादर। कल्ह आत्माउनि जो आह्वान आहे, बाप जो न आहे। दिवाली जो समय तो हले न या नवरात्रनि जो समय हूंदो। शुद्धी होली 8 महीने जी आहे, अगस्त जी आहे। त बाबा चवनि था कि कल्ह आत्माउनि जो आह्वान थींदो, बाबा जो न। तव्हां माण्हू बि पंहिंजे विश्व महाराज स्वरूप में वो विश्व जे मालिकपन जे बाल स्वरूप में सुठी रीति सां सुठी तरह स्थित रहणो आहे। तव्हांखे जन्माष्टमी भी थी सकती है। छो जी बाबा चवनि था न विश्व महाराज स्वरूप विश्व जे मालिकपन जे बाल स्वरूप में सुठी रीति स्थित रहणो आहे। त हाणे असांजी त दिवाली अचण वारी आहे। त हाणे दिवाली में लक्ष्मी देवी के ज्ञान लक्ष्मी त असांजो भी कोई आह्वान कंदो। तो जेतिरो असां में ज्ञान हूंदो न ओतिरो असां द्वारा माण्हुनि खे मिलंदो। त बाबा चवनि था कि तव्हां माण्हुनि भी पंहिंजे विश्व महाराज स्वरूप विश्व जे मालिकपन जे बाल स्वरूप में सुठी रीति स्थित रहणो आहे, जंहिंसां असांजा पंहिंजा भगत अल्पकाल जे लाइ भी दर्शन सां प्रसन्न थी वञनि। त पोइ सभी अनुभव ॿुधाईंदा कि सॼे ॾींहं में मां केतिरे भक्तनि खे बाप द्वारा भक्ति जो फल ॾियारियो।
पंहिंजे भक्तन खे राज़ी त कंदा न, हिकु ही यादगार न आहे, हिकु सां गॾु तव्हां सभु बि आयो न। त कल्ह असां सभिनि जी जन्माष्टमी मल्हाईंदा। जन्माष्टमी जे ॾींहं जी मुरली आई आहे, सभु उन समय जन्माष्टमी अचण वारी। त ॾिसो बाबा बि हिते शिवरात्रि ॾींहुं सभिनि जो जन्म ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, सालिग्राम जी भी पूजा थींदी आहे। त चइण में ब्रह्मा बाबा पहिरियों कृष्ण ठहींदो, लेकिन बाबा चईंदा आहिनि न तत्वम। त हर गली में अलॻि अलॻि कृष्ण जो मंदिर हूंदो आहे, ठीक आहे न। हर गली में गुरुद्वारो, हर गली में देवी। त अगर तव्हांजी गली में देवी जी पूजा थिए थी त समझो मुंहिंजी पूजा थिए थी। जेतिरो तव्हां योग युक्त हूंदव न, ओतिरो उन्हनि आत्माउनि खे शक्ति मिलंदी। त बाबा चईंदा आहिनि, बाबा चईं उन समय की कल असां सभिनि जी जन्माष्टमी थींदी। सभी श्री कृष्ण समान देवता स्वरूप में हूंदा न। हाणे सभी महालक्ष्मी असां में लक्ष्मी जा भी गुण आहिनि त नारायण जा भी। त तव्हां सभी देवता स्वरूप जी स्मृति जो ॾींहुं आहे। त हाणे ॾिसो बाबा भी केॾा बिज़ी थी वेंदा, छो जो बाबा खे सभिनि जी मनोकामना पूरी करणी आहे। लेकिन बाबा कंहिं द्वारा कंदा। तव्हां जेतिरो बाबा खे यादि कंदा न, असांखे हाणे त्योहार मल्हाइण जी हिन में न पियो। हा, घर गृहस्थी में रहंदा आहियूं त थोरो करिणो पवंदो आहे, लेकिन असांजो लक्ष्य हुजणो खपे कि असांखे बाबा खे यादि करिणो आहे, ताकि बाबा असां द्वारा जे भी आत्मा खे लक्ष्मी जे रूप में जो भी कुछ खपे उनखे प्राप्त थी वञे। त इहो थियो बाबा खे यादि करे पंहिंजे देवता स्वरूप में स्थित थी करे रहण, मतलब बाबा जे धंधे में मददगार थियणो आहे। असां जेतिरो बाबा खे यादि कंदासीं न, रोज ही करिणो आहे, लेकिन जे त्योहार ईंदा आहिनि न, जीअं शीतला देवी, करवा चौथ, इन ॾींहुं विशेष बाबा असांजो उहो स्वरूप असां द्वारा माण्हुनि खे ॾींदा आहिनि। त इहो जीअं असां बाबा जे कार्य में मददगार थियासीं। त बाबा चईंदा आहिनि त तव्हां सभी देवता स्वरूप जी स्मृति जो ॾींहुं आहे। हाणे खुद खे महालक्ष्मी जो रूप समझी करे हर कर्म करो। दुनिया वारा मल्हाईंदा ऐं तव्हां छा कंदा? उहो मल्हाईंदा, तव्हां मल्हाइण वारनि जे प्रति महादानी वरदानी ठहींदव न। असां जेका मल्हाईंदा आहिनि उन्हनि जे प्रति महादानी वरदानी ठहींदासीं। अच्छा, अहिड़े सागर खे भी स्नेह जे गागर में समाइण वारा सदा बाप समान सर्व सिद्धि स्वरूप, हर सेकंड सर्व जे प्रति विश्व कल्याणकारी वरदानी, स्वयं द्वारा बाप जो साक्षात्कार कराइण वारा, साक्षात बाप स्वरूप, साक्षात्कारी मूर्त, सदा निराकारी, सदा सदाचारी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार और नमस्ते। जीअं फॉरेन में लौकिक लाइफ फास्ट रहंदी आहे, वैसे आत्मा जे पुरुषार्थ जी स्पीड भी फास्ट आहे। बाबा चवनि था सेवाधारी आहियो न, सेवादारी जी सेवा जे सिवाय ॿियो कुझु न आहे। उथंदे उठो भी सेवा, वियो भी सेवा, सुम्हंदे हुए भी सेवा, स्वप्न भी ॾिसो त सेवादारी जे रूप में। अहिड़े सेवाधारी आहियो। बाबा चवनि था हर सेकेंड असांखे यादि रहणो खपे कि हाणे शिव बाबा जो कार्य हिन सृष्टि ते हले थो। असां शिव बाबा भगवान जा मददगार आहियूं। केॾी वॾी जिम्मेवारी आहे न। के वॾे सेठ हुजे, जेके ॾाढो कमु हुजे, हुनखे ॿियो कुझु सूझंदो आहे? त असां वॾे वॾे सेठ जा मददगार आहियूं, एम्प्लॉय आहियूं। असांखे सुम्हंदे उथंदे खाईंदे पीअंदे सदा बाबा यादि रहे त बाबा सां गॾु बाबा असांखे ॾाढी सेवा कराईंदा। घर वेठे तव्हां फुल्को पचायो, बाबा खे यादि करो, बाबा तव्हां द्वारा ॾाढी सेवा कराईंदा। तव्हां बाबा जी यादि में फुल्को पचाईंदा आहियो न, त उहो वाइब्रेशन दुनिया में फैलंदा आहिनि। त तव्हांजा भगत भी भगवान तव्हांजो रूप यादि करे रोटी ठाहींदा। इहो थींदो आहे, कनेक्शन जुड़ियल आहे न। समझो तव्हां बाबा खे यादि करे रोटी था ठाहियो त तव्हांजा भी कई भक्त त हूंदा ई सही।
त उहो तव्हांखे यादि कंदा। तव्हां बाबा खे बाबा चईंदा न तव्हां जेतिरो विधि पूर्वक मूंखे यादि कंदा ओतिरो भक्ति मार्ग में तव्हांजी मूर्ति जी पूजा थींदी आहे, तव्हांजा भगत तव्हांखे यादि कंदा। त असां बि हिते बाबा खे त यादि करूं, लेकिन असांजा भगत असांखे यादि करे रोटी ठाहींदा। त बाबा चवंदा आहिनि कि अहिड़ा सेवाधारी आहियो, हर सेकेंड हर श्वास सेवा प्रति स्वयं प्रति न, सब बाबा खे यादि करो भले, बस स्वयं जे आराम प्रति न हुजणो खपे। हर सेकेंड में सेवा ई सेवा, स्वयं जे पुरुषार्थ ताईं बि न, छो जी स्व बाबा चवंदा आहिनि हाणे डबल उहो ठाहो दान। हिक टाइम ते 2 कम करो। असां बाबा खे यादि करे सेवा कंदासीं न त असांजो बि थी वेंदो। सम्झो तव्हां संकल्प करो विश्व में सर्व आत्माऊं संपन्न थी वञनि, त हुन सां गॾु तव्हां बि संपन्न थी वेंदो। त हाणे स्व जे पुरुषार्थ जे लाइ टाइम न करो। तव्हांखे जो लॻे थो न मूं में ये कमी आहे, त सभी हिन कमी सां मुक्त था थी वञनि। जॾहिं सभी हिन कमियुनि सां मुक्त थी वेंदा त असां बि थी वेंदासीं। त स्व जे पुरुषार्थ ताईं बि टाइम ॾिनो असां त सभिनि खे ॾिनो न, त असां बि मिलियो। स्व सां गॾु ॿियनि जो पुरुषार्थ, हिनखे चइबो आहे सेवाधारी। अहिड़ा सर्विसेबल जो लेबल लगायो मस्तक में। कल बि बाबा असांखे श्रृंगारी न असांखे कल शाम वारी अव्यक्त मुरली में सर्विसेबल जे मस्तक ते कहिड़ी निशानी हूंदी आहे? आत्मा रूपी मणि। असांजो मस्तक ते सदा आत्मा रूपी मणि चमकदो रहे। मस्तक मणि आयो न, उहा चमकदी हुई नजर अचे, इहा सर्विसेबल जो लेबल आहे। हाणे छा लेबल लॻाइणो आहे? असांजे मस्तक ते आत्मा ॾेखारे में ॾे। ये आत्मा असांखे सिर्फ़ स्मृति करणो आहे, मतलब ॾेखारे में ॾे, मतलब असांखे सिर्फ़ हिन स्मृति स्वरूप में रहणो आहे कि मां आत्मा निराकार प्रकृति जे विच में वेठी आहियां ऐं ॾिसां थी, ॻाल्हायां थी, कर्म थी करां, बाबा खे बि यादि करणो आहे। त असांजे मस्तक मणि इहो चमकदो उहो नज़र ईंदो, इहा आहे सर्विसेबल जी निशानी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।